दादू भरसां ॻोठ मुल्लू मोहम्मद रमज़ान सोलंगी में 15 ॾींहं अॻु ज़ाल सालन तां क़तल थियल नवीद अहमद सोलंगी जी भेनरुनि मूमल सूमल ताहिरा ज़ाहिरा सोलंगी ऐं दादू प्रेस क्लब आरो एहतिजाजी मुज़ाहिरो करे दादू सेक्शन पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कंदे आहियूं त असांजे भाउ नवीद सोलंगी के 15 ॾींहं अॻु संदसि ज़ाल मुख्तियार बेगम ऐं सालन वकील तौफ़ीक सोलंगी फरज़ंद अली खुदाबख्श उर्फ खुद्दू सोलंगी ऐं सालिन मीना ऐं ज़रीना सोलंगी घर अंदर पकड़े बेदर्दी सां क़तल कयो, जंहिंजे केस दाख़िल करण लाइ दादू सेकंड सेशन जज जी अदालत में 22 AB जी दरख़्वास्त ॾिनी आहे, जंहिं बाद मुख़ालिफ़ असांजे जान जा बेरी बणिजी विया आहिनि ऐं मोतमार धमकियूं पिया ॾियनि, जंहिं करे ॻोठ मां पंहिंजी जान बचाए भेणवीअ जे घर में तहफ़ुज़ वरितो आहे। मुख़ालिफ़ बाअसर आहिनि जिन पहिरियां बि काफ़ी भेरा ॻोठ में ॻोठाणनि ते वेश्याणो तशद्दुद करे मरणी कयो आहे। असांजे भाउ खे अमड़ जे जुमाणे ते क़तल करे असांजो वाहिद सहारो खसियो वियो आहे। असांखे दादू कोर्ट में इंसाफ़ जी उम्मीद आहे। बाक़ी दादू पुलिस पहिरें ॾींहं खां जवाबदार जी धुर बणियल आहे। 15 जनवरी ते कोर्ट में हाज़िरी रखियल आहे, जंहिं ते दादू सेकंड सेशन जज असांजे 22 AB जो फ़ैसिलो ॾींदो। हुननि चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट IG सिंध ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त फौरी तौर ते भाउ जे क़तल में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे मथनि केस दाख़िल करे इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।